सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां उन सच्चे साईं जी रहमतुनि में ईंदाऊं प्रसाद पाए ऐं प्रसाद असांखे सदाई मिलंदो आहे। असांखे यादि रखणु खपे जेतिरा दफ़ा ईंदाऊं असांखे मिलंदो आहे, रहमत मिलंदी आहे। असल चीज़ आहे उन प्रसाद जो क़दुरु करण जो, आदर करणु, उनखे संभाले रखणु, उनखे बणाए रखणु। जेकर उनखे बणाए रखियोसीं असांजी इज़त शान मान सदाई वधंदी रहंदी। जी असांखे गिफ्ट मिलियो, कंहिंखे ॾिनोसीं, ॿई साॻी ॻाल्हि आहे। अगरि उनजी इज़त कईसीं, असांखे कंहिं ॾिनो, वरी असांखे चऊं जेको तूं ॾिनो यार मूंखे ॾाढो सुठो यादि रहियो, त पोइ साम्हूं वारो छा अॻिते गिफ्ट छा पंहिंजो पाण खे ॾेई छॾींदो आहे। पर जेकॾहिं असां उनजो गिफ्ट वठी करे उछलाए छॾूं तो साम्हूं वारो अॻे ॾिनोमांसि यार खणी वियोमांसि, उहो ई कम जो कोन कयो, हाणे बाक़ी छा ॾियांसि, असां रहिजी विया। असां पंहिंजे जीवन में आम ज़िंदगी में छड़ो उनखे ॾिसूं। इन करे कॾहिं बि असांखे जेको प्रसाद जो गिफ्ट मिले उनखे संभाले करे, ऐं मालिक जी रहमत अहिड़ी हूंदी आहे जेको सिर्फ़ु उनजी रहमत मिलंदी आहे त असां हमेशह लाइ सभु कुझु पाण पंहिंजे लाइ छॾनि कोन वञूं। जीअं उन शख़्स एतिरे ॿारनि खे तकलीफ़ ॾिनी, एतिरनि खे ॾुखायो, एतिरो ग़लति वहिंवार कई, बसि अॼु असां सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ चयो, कंहिंजे ॿार खे न सताइजांइ, बसि उहो यादि रखजांइ। ऐं जेसि ताईं उन प्रसाद खे प्रसाद करे रहियो, उनजो घर ख़ुशियुनि सां भरियो रहियो। जॾहिं प्रसाद जो दुरुपयोग कयो, जॾहिं कोई ॿार वेंदे वेंदे अकेलो पुट जो पीउ खे चयो तोजे करे मरंदो पियो, ओॾी महिल छा गुज़रियो। साॻे नमूने असांखे राम जो भाग मिलंदो आहे, असां केतिरा ख़ुशि हूंदा। पर थोरो छड़ो जीवन में डगमगाहट ईंदी आहे, असां हिकदमि हिलिजी वेंदा आहियूं, पंहिंजो पाण जे लाइ छा सम्झंदा आहियूं, पंहिंजो पाण खे हिकदमि बुखलाइजी वेंदा आहियूं। असां डगमगाहट थोरी बि बर्दाश्त न करे सघंदा आहियूं, असां जल्दी बुखलाइजी वेंदा आहियूं। पर असांखे राम जेतिरी मिलंदी रहे, भाग नसीब जेतिरो मिलंदो रहे, असां सदाई ख़ुशि हूंदा। असल चीज़ हूंदी आहे राम जो प्रसाद, भाग ऐं नसीब मिलियो, उनजी सही संभाल, उनजी सही हालत, ऐं उनजी सही हालत हूंदी आहे उनजो थैंकफुल थिए। जॾहिं मिले जेको तूं गिफ्ट ॾिनो, जेका तव्हां रहमत ॾिनी, उहा मूंखे सदाई वेझो आहे, सदाई रहमत बढ़ाए रखो। ऐं जॾहिं वरी वरी रहमत खे यादि कंदा आहियूं त पोइ हिकु असां कुझु ग़लति आदत न पवंदी आहे, अहंकार न थींदो आहे, ईअं न लॻंदो आहे मुंहिंजो अचिणो मालिक जी रहमत आहे, यानी असांजो दुरुपयोग न थींदो आहे। ऐं मालिक जी शुक्रगुज़ारी थींदी आहे, उनजी रहमत मिलंदी आहे। शुक्रगुज़ारी में असांजो बाक़ी जेके ग़लति वीचार, ग़लति भाव पंहिंजो पाण ख़तमु थियणु, छाकाणि त असांजो अहंकार ख़तमु थियणु शुरू थी।